प्रोग्राम सुबह मेहरान में मैं तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर इन जी दुआ सां गॾु हाज़िर आहियूं त शाला जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। ऐं बिटाई साहिब जो शहर सुर केॾारे मां मुहर्रमुल हराम जे हवाले सां जेके असांजा ॾींहं आहिनि तमामु अहमियत जोॻा आहिनि, तमामु हिकिड़ो अहम मैसेज असांजे लाइ हूंदो आहे सभिनी मुस्लमाननि जे लाइ, बल्कि आलम इंसान जे लाइ। त हीउ जेको मुहर्रमुल हराम में जेको कुझु थियो इहो हिकिड़ो ई मैसेज ॾिए थो त इंसानियत सभिनी खां अहम आहे। ॿियो कंहिं बि यज़ीद जी जेको आहे उहा हिमायत नाहे करणी, बैत नाहे करणी, चाहे उहो कहिड़े बि दौर में यज़ीद हुजे। तव्हां बि अॼु वक़्त जे यज़ीद खे ललकारियो, बजाए हिनजी बैत कयो। भिटाई साहिबु चवे थो त ककर करबला जा मादर थे मिड़ियास, फटनि तां रत फिड़ियास, अलीअ थे उघियास, मिड़ई माफ़ कयास, ख़ालिक बदिले खून जे। तमामु वॾो हिनजी जेको आहे सम्झाइणी आहे। हिनजो जेको तव्हां हिनजी पाण मंज़र कशी ते ॻाल्हायूं या हुन ते ॻाल्हायूं, तमामु हिकिड़ो डिघो हिन ते बहस करे सघिजे थो ऐं हिनजे मैसेज ते। ऐं जेके 10 ॾींहं आहिनि सिर्फ़ु हिननि 10 ॾींहंनि खे करे पाण मुहर्रमुल हराम करे न मल्हायूं। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त पाण हर ॾींहं खे इमाम हुसैन साहिब जो जेको मैसेज आहे उनखे वठूं ऐं उनजे तर्ज़ अमल ते ज़िंदगी गुज़ारियूं। अॻिते वधंदासीं। प्रोग्राम जो पैटर्न जीअं आहे, जेको प्रोग्राम तमामु अहम थियण वारो आहे त असां तव्हांखे हीअ जेके ॿोॾूं अचनि पियूं, बरसाति अचे पई, उन हवाले सां आगाह कंदासीं। उन दौरान जेके बीमारियूं थियनि थियूं उन हवाले सां आगाह कंदासीं, उन ते पाण बहस कंदासीं। सिंध में तालीम जे हवाले सां, सोशल एक्टिविटीज़ जे हवाले सां, हीअ जेके इशूज़ रोज़मर्रा जा आहिनि ऐं आम आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, उन्हनि जे हल ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु मुहर्रमुल हराम जे हवाले सां स्पेशल जेका ट्रांसमिशन आहे उन में असां तव्हांखे नंढियूं असां वटि लिटिल स्टार्स आहिनि, उन्हनि जे मिठड़े आवाज़ में, ख़ूबसूरत आवाज़ में असां तव्हांखे नुहा ॿुधाईंदासीं। पर सभिनी खां पहिरीं तव्हांखे लीडिंग न्यूज़ जो ज़िक्र कंदासीं। जेके कल्ह ऐं अॼु लीडिंग न्यूज़ आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदासीं। उनखां पोइ पाण पंहिंजे महिमाननि ॾांहुं हलूं था। अॼु सुबुह मेहरान जे सेट ते महिमाननि जी बहार आहे, ॻाल्हियुनि जा ॻोठ अॾजंदा, मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि, घण रुखी पाण मौज़ुनि ते ॻाल्हाईंदासीं। सो केॾांहुं बि न वञिजो, मूंसां गॾु रहिजो ऐं तव्हां बि हिन प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, उहो डायल कयो ऐं तव्हां वटि जेके मौज़ू आहिनि, तव्हां वटि जेके जेके सुवाल आहिनि, त असांजो हीउ अङण, असांजो हीउ प्लेटफॉर्म तव्हांजे लाइ, सॼी सिंध जे लाइ हमेशह जीअं हाज़िर आहे ऐं हमेशह जीअं असां तव्हांजी ख़िदमत में पेश आहियूं। ख़बरुनि ॾांहुं वधंदासीं त कल्ह जस्टिस फ़ाइज़ ईसा साहिबु सुप्रीम कोर्ट जा जेके जज आहिनि उन्हनि हिन मुल्क जे पहिरें वज़ीर आज़म पंहिंजो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो जेको रेफरेंस हुयो, ज़ुल्फ़िकार भुट्टो रेफरेंस तव्हां इहो 2-3 महीना पहिरीं ॾिठो हूंदो। इहो सॼो केस हलियो, इहो समूरो ट्रायल हलियो ऐं उन में पोइ इहो ई फ़ैसिलो आयो त इहो जेको क़तलु हुयो इहो बेहमाना क़तलु हुयो, इहो बेरोही क़तलु हो। इन ई रेफरेंस जेको 48 सफ़नि ते मुश्तमिल जेका तफ़सीली राय आहे जस्टिस फ़ाइज़ ईसा साहिबु जेका उहा पंहिंजी जारी करे छॾी आहे, जंहिंमें हुननि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे मासूम करार ॾींदे चयो आहे त इहो जेको क़तलु हो इहो गैर आइनी क़तलु हुयो। गैर आइनी अदालतुनि मौत जी सज़ा ॿुधाई। जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आज़ादु थी वञे हा त ज़िया ते संगीन गद्दारीअ जो केस हले हा। शफ़ाफ़ जांच ज़रिए जेको आहे शफ़ाफ़ जांच न थी ऐं उनखां पोइ जेको आहे हिकिड़े मासूम शख़्स खे फाईअ ते चाढ़ियो वियो। हुन चयो त इहे जेके अदालतूं हुयूं इहे गैर आइनी हुयूं। उन वक़्तु मुल्क में मार्शल लॉ हुई ऐं मार्शल लॉ दौरान बुनियादी हक़ जेके आहिनि उहे मुअतल थियल हुआ। इहे अदालतूं मुअतल थियल हुयूं त पोइ इहो केस कीअं हलियो ऐं इहे अदालतूं ई गैर आइनी हुयूं। 48 सफ़नि ते मुश्तमिल समूरो जेको आहे इहो रेफरेंस जी जेका राय अची जस्टिस साहिब जी, उन में थुल्हे लेखे जेके इहे ॻाल्हियूं हुयूं इहे मूं तव्हां सां ज़िक्र कयुमि। इन ते जेको केतिरियूं ॻाल्हियूं हुयूं, पर थुल्हे लेखे जेके ॻाल्हियूं हुयूं उन में इहो हुयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे गैर आइनी अदालतुनि गैर आइनी तरीक़े सां फाईअ ते चाढ़ियो ऐं सिर्फ़ु इन क़तल जो जेको पंहिंजो फाईअ जो जेको अदालत बि चवे थी त जेको फ़ाइदो थियो उहो ज़िया खे थियो ऐं उनखे ई जेको उनखे इहो मतिलबु त वञी खून फबियो। जेकॾहिं हीउ शफ़ाफ़ ट्रायल हले हा ऐं उनखां पोइ जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु ॿाहिरि अची वञनि हा त मार्शल लॉ जो जेको इहो दौरु आहे उन में ई जेको आहे ज़िया ते संगीन गद्दारीअ जो केस हले हा। अॻिते वधंदासीं त पंहिंजो वज़ीर आज़म साहिबु शहबाज़ शरीफ़ साहिबु कोयटा पहुतल आहिनि ऐं हुते उन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मीटिंग्स कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेके आहिनि उन्हनि गॾिजाणियूं कयूं आहिनि ऐं सभिनी खां पहिरीं जेको आहे उन्हनि बलोचिस्तान जा जेके नाराज़ भाइर आहिनि उन्हनि खे जेको आहे ॻाल्हियुनि जी आछ कई आहे। उन्हनि चयो आहे त नाराज़ बलोच जेको आहिनि अचनि, असां सां गॾु वेहनि, असां सां ॻाल्हियूं कनि। गॾोगॾु उन्हनि मुख़्तलिफ़ तरक़ियाती जेके बजट आहिनि तरक़ियाती मनसूबा आहिनि उन्हनि जो ऐलान कयो त असां बलोचिस्तान में जेके 28,000 ट्यूबवेल आहिनि उन्हनि खे सोलर ते कयूं पिया। उन सां गॾोगॾु जेको आहे असां उन्हनि इहो बि चयो त असां जेकॾहिं IMF वटि वञूं था 3 सालनि खां पोइ त इहो असांजे लाइ ॿुॾी मरण जो मक़ामु हूंदो। असांखे सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा, चाहे उहो टैक्सिस में वाधो हुजे, बिजली महांगी थिए, पेट्रोल महांगो थिए, आम वापी शयूं महांगियूं थियनि। जीअं सीमेंट जी बोरी 2 ॾींहं पहिरीं 200 रुपया महांगी थी आहे। अहिड़ी त उन्हनि चयो त असां ईंदड़ मरहले में सॼे मुल्क में 10 लख
ट्यूबवेल जेको आहे उहो सोलर ते मुंतकिल करे रहिया आहियूं। अहिड़ी त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु कल्ह पेशावर में हुआ, उन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गॾिजाणियूं कयूं, हिकिड़े इजलास जी बि जेको आहे उन्हनि सदारत कई, तंहिंखां पोइ उन्हनि मीडिया सां ॻाल्हायो। हुननि सिधो सिधो इहो ई चयो त हीअ जेका हुकूमत आहे हिन वक़्तु हले पई वफ़ाक़ में, उहा पीपल्स पार्टी जे वोट ते आहे। असां सां जेके तव्हां मुआदा कया आहिनि, महिरबानी करे उन्हनि मुआदनि ते तव्हां अमल कयो। सिंध हाई कोर्ट जी ॻाल्हि कंदासीं। हिन मुल्क में गुज़िरियल 9 खां 10 महीननि खां वठी हीअ जेको ट्विटर आहे, एक्स ट्विटर जेका समाजी वेबसाइट आहे, उन ते पाकिस्तान में बंदिश आहे, जंहिंजे ख़िलाफ़ु दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट में कल्ह ॿुधणी थी, जंहिंमें घरू वज़ारत वफ़ाक़ी घरू वज़ारत पंहिंजो जवाबु दाख़िल करायो लिखत में। हुननि चयो त हीअ जेका एक्स ट्विटर जेका इहा वेबसाइट आहे, हीअ जेको प्लेटफॉर्म आहे, उहो मुल्क जी जेका सालमियत आहे उनजे ख़िलाफ़ु आहे, मुल्क जे ख़िलाफ़ु इस्तेमालु पियो थिए ऐं मुल्की सलामती जे लाइ इहो ख़तरो आहे ऐं ॻुझनि इदारनि जी रिपोर्ट ते असां हिन ते पाबंदी विधी आहे। उन्हनि चयो त हीअ जेका अदम कुझु माण्हू जेके आहिनि, कुझु धुरियूं आहिनि, हीअ प्लेटफॉर्म इस्तेमालु करे मुल्क में अदम इस्तेहकाम चाहिनि थियूं। तव्हां हिन दरख़्वास्त अदालत खे दरख़्वास्त आहे त हीअ जेका दरख़्वास्त दाख़िल थी आहे पाबंदी जे ख़िलाफ़ु, इनखे उॾारे छॾे, इनखे रद्द करे ऐं हीअ असां मुल्की सालमियत ऐं मुल्की जेको आहे तहफ़ुज़ आहे, मुल्की जेको सलामती आहे, उन जे फेवर में उनखे साम्हूं रखंदे असां इहो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़ी रीति सिंध जी पाण जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त कल्ह तमामु अहम हिकिड़ी ब्रीफिंग ॾिनी वई CM मुराद अली शाह साहिब खे, आपाशी वज़ीर, ऐं उन में हिकिड़ी छिरकाईंदड़ ॻाल्हि इहा साम्हूं आई आहे त हिकु पासे ऐलान कयो वियो त हिन भेरे जेको आहे ॿोॾ ईंदी, बरसातूं जेके चौमासी बरसातूं हूंदियूं उहे असां वटि रहमत न हूंदियूं, ज़हमत हूंदियूं, ॿोॾ जी सूरत में असांजे मथां नाज़िल थींदियूं। ऐं गॾोगॾु इहो ॿुधायो वियो त असां सिंध हुकूमत इहो पाण इक़रार कयो, पाण ई ऐलान कयो त तमामु घणो ख़तरो आहे ऐं तमामु घणो ॿोॾ जो जेको आहे उहो इम्कान तमामु घणा वधीक आहिनि, बरसातूं बि कुझु वधीक थींदियूं। उन ई मौक़े ते इहो चयो वियो त हीउ जेको सिंधू दरिया आहे उनजे ॿिन्ही पासनि खां 104 हंधनि ते जेको आहे उहो बंद इंतिहाई कमज़ोर आहिनि। जेकॾहिं बरसातुनि खां सवाइ बि हीउ जेको मथां पाणी अचे थो, बरसातुनि जो पाणी अचे थो सिंधू दरिया में, ज़ाहिर जून जुलाई अगस्त ऐं सेप्टेंबर में वहिकरा वधियल हूंदा आहिनि। जेकॾहिं इहो पाणी वधे थो, वहिकरा वधनि था, 1 लख क्यूसिक खां मथे जेकॾहिं पाणी चढ़े थो, हिन वक़्तु बि जेको आहे 70,000 क्यूसिक जे लॻभॻि पाणी हले पियो सिंधू दरिया में। सखर बैराज वटि इहा सूरत हाल आहे। इहो बैराज 10 लख क्यूसिक ताईं पाणी खणंदो आहे। जेकॾहिं 2 लख 2.5 लख क्यूसिक ते पाणी पहुतो त हीउ बंदि जेको आहे असांजे लाइ ख़तरो हूंदा। 104 हंधनि तां बंदि इंतिहाई कमज़ोर आहिनि, जिन में गुडू बैराज वटां 10 हंधनि ते, सखर बैराज जे साॼे पासे खां 22 हंध ऐं उनखां पोइ सखर बैराज जे खाॿे पासे खां 30 ऐं गॾोगॾु कोटड़ी बैराज वटां 28 हंधनि तां सिंधू दरिया जा जेके बंदि आहिनि उहे इंतिहाई कमज़ोर आहिनि। बरसातूं थियूं, उनखां पोइ ॿोॾ जो पाणी आयो त हीअ बंदि जेके आहिनि कंहिं बि वक़्तु टुटी सघनि था, सिंध खे कंहिं बि वक़्तु ॿोड़े सघनि था। 104 हंध आहिनि, जेकॾहिं तव्हां ईअं लॻाए वठो 20 हंधनि तां बि जेकॾहिं बंदि टुटनि था, 104 हंधनि इंतिहाई नाज़ुक आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20 हंधनि तां बंदि टुटनि था त तव्हांजी सॼी जेका सिंध आहे उहा ॿुॾल हूंदी। ऐं जीअं 2022 जी ॿोॾ हुई, जीअं इन खां पहिरीं 2010 जी ॿोॾ हुई, उनखां बि बदतरीन हालति थींदी। सो महिरबानी करे मैसेज इहो ई आहे, असां रोज़ु सुबुह महिराण जे हिन सेट तां रोज़ानो जी बुनियाद ते इहा ई तबलीग कंदा आहियूं त महिरबानी करे जेके बि तव्हांजा ड्रेनेज सिस्टम आहिनि, हीअ बंद जेके आहिनि उहे ॿिए मरले में आहिनि। पहिरें मरले में तव्हांजा जेके आसे पासियूं जेके शाखूं आहिनि, वाह आहिनि, तव्हांजे घरनि जा ड्रेनेज सिस्टम आहिनि, तव्हांजी ॿिन्हिनि जा ड्रेनेज सिस्टम आहिनि, महिरबानी करे उन्हनि खे बहितर कयो। हिन वक़्तु बि वक़्तु आहे तव्हां वटि ऐं तव्हां ॾिसो पिया त कल्ह खां वठी बरसातूं शुरू थियूं आहिनि। ऐं बरसाति जी बि जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त कल्ह काछो, अछड़ो थर ऐं कोहिस्तान सॼो जेको आहे वसी रहियो हुयो ऐं दर्दवंजन जो जेस जेको आहे उहो वसी रहियो हो। हैदराबाद, कराची खां सम्झो कारूंझर ताईं ऐं घोटकी ताईं, उनखां पोइ सेवण वारो पासो, सिंध जे केतिरनि ई शहरनि में, थरपारकर जे पासे खिपरो, मीरपुर खार डिवीज़न, सिंध जे केतिरनि ई शहरनि में घणे भाॻे 90% सिंध में कल्ह बरसातूं पयूं, तेज़ बरसाति हुई, तेज़ हवाउनि सां बरसाति हुई। उनखां पोइ गर्मीअ जो जेको ज़ोर आहे उहो थोरो घणो टुटो आहे। अहिड़ी त अॻिते वधंदासीं त सिंध हुकूमत 29 MPAs खे जेको आहे उहो पार्लिमानी सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। उनजो नोटिफिकेशन पिणु जारी थी वियो आहे ऐं इन नोटिफिकेशन खे रखी समाजी मीडिया ते जेके बहस हली रहिया आहिनि उन में घणे भाङे नेगेटिव आहिनि ऐं उनखां पोइ सिंध हुकूमत जी कमज़ोरी ते ऐं उनजे ॿियनि मामलनि ते जेको आहे उहो बहस थी रहिया आहिनि। तंहिं ते सोशल मीडिया तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी ऐं असां उन ते वधीक नथा ॻाल्हाए सघूं। सिंध में जेको आहे 10 मुहर्रम उल हराम ताईं जेको आहे सोशल मीडिया ते पाबंदी जो जी तजवीज़ ॾिनी वई आहे। घरू वज़ीर ज़ियाल अंजार साहिबु कल्ह ॻाल्हि ॿोल कई। उन्हनि चयो त सिंध में हथियार फिटा कंदड़ धाड़ेलनि खे जेको आहे असां उनजे वारसनि खे 50 एकड़ ज़मीन ॾींदासीं ऐं धाड़ेलनि जे ख़ात्मे जे लाइ असां कमु करे रहिया आहियूं। धाड़ेलनि जो ख़ात्मो ईंदो
ऐं असां पहिरीं बि इहा ई आछ कयूं था त धाड़ेल जेको आहे पंहिंजा हथियार फिटा कनि, क़ौमी धारा में शामिलु थियनि ऐं गॾोगॾु जेको आहे असां उन्हनि जे वारसनि खे 50 एकड़ ज़मीन बि ॾींदासीं। प्रिया कुमारी जे हवाले सां उन्हनि चयो त असां तमामु जल्द प्रिया कुमारी जे हवाले सां ख़ुशख़बरी ॾींदासीं। अला करे इहा ख़ुशख़बरी अचे। गुज़िरियल 3 या 4 महीननि खां वठी रॻो इहो ऐलान कयो पियो वञे त जल्द ख़ुशख़बरी ॾींदासीं, जल्द ख़ुशख़बरी ॾींदासीं। हीअ उहे ॾींहं हुआ जॾहिं इमाम हुसैन साहिब जी शहादत जे मौक़े ते प्रिया कुमारी सबील विरहाए रही हुई त उनखे अगवा कयो वियो हो। लॻभॻि 3.5 खां 4 साल थी विया आहिनि, अञा ताईं प्रिया कुमारी जी का ख़बर कोन्हे का। सरकार, पुलिस ऑफिसर्स, IG साहब, जेके जांच ऑफिसर आहिनि, कमेटियूं आहिनि, जांच कमेटियूं आहिनि, घरू वज़ारत आहे, CM आहे, समूरा माण्हू इहे ई चवनि था त बसि प्रिया कुमारी ज़िंदा आहे, जल्द आज़ादु थी वेंदी, जल्द आज़ादु थी वेंदी। उनखां पोइ जेकॾहिं जल्द आज़ादु थी वेंदी त मुंहिंजे हिसाब सां तव्हां सभिनी जो जेको असांजो जेको अकुलु आहे उहो इहो थो चवे त जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त पोइ तव्हां एतिरी देरि छो था कयो। अहिड़ी रीति पाण अॻिते हलंदासीं पाणी जी खोट जे ख़िलाफ़ु। ऐं ज़िया लंजार साहिब इहो बि चयो त 10 मुहर्रम हराम ताईं इहे जेके सोशल मीडिया जा जेके प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि ते पाबंदी हई वञे इन मुल्क में। ऐं उन ते जेको आहे हिकिड़ो मवादु जेको थिए थो उहो इंतिशार वारो मवादु आहे, उनखे रोकण जे लाइ सोशल मीडिया ते पाबंदी हई वञे। पाणी खोट जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त सिंध जे केतिरनि ई शहरनि में पाणी खोट जे ख़िलाफ़ु जेको आहे कल्ह मुज़ाहिरा थिया, तिन में गोलाडची, फुलजी, सेवण, बाकराणी, पिथोरो, बठोरो, केतिरा ई जेके आहिनि इलाइक़ शहर हुआ जंहिंमें पाणी खोट जे ख़िलाफ़ु आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरा कया, धरणा आया। हिन वक़्तु सिंधू दरिया में सखर बिराज वटां पाणी खोट जी जेका उन्हनि ॿुधायो आहे क्यूसिक्स में उहा 35 सैकड़ो आहे। कोटड़ी बिराज वेटा बि जेको आहे 30 सैकड़ो पाणीअ जी खोट आहे। ऐं सिंध जी बाह शाखूं केतिरा ई बंदि लॻा पिया आहिनि, पुछड़ी जे आबादगारनि वटि पाणी कोन्हे को। ऐं गॾोगॾु आबादगार सरापा एहतिजाज आहिनि। अहिड़ी रीति पाण ॻाल्हि कंदासीं कराची कराची में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु तमामु घणी ख़राबु थी वई आहे। 2 ॾींहं पहिरीं DSP CTD अली रज़ा खे जेको आहे उहो शहीद कयो वियो। उहो जीअं ई पंहिंजी बुलेट प्रूफ गाॾी मां लथो त 1 हफ़्ते ताईं हुनजी रेकी कई वई ऐं हुनखे 2 ॾींहं पहिरीं गोलियूं हणी शहीद कयो वियो। कल्ह उनजी जनाज़ नमाज़ अदा कई वई ऐं ॿुधायो वियो ऐं उनजी जेका क़त्ल जी जेका शहादत जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा पाबंदी मड़ियल तंज़ीम बि क़बूल करे वरिती आहे। उहो चौधरी असलम जो वेझो साथी हुयो। कल्ह के ॾींहं में सांगड़ वासी जेको आहे उहो मौलवी हो, उन समेत कराची में 3 माण्हुनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। छो क़त्ल कयो वियो का ख़बर न आहे। ऐं सरेआम राह वेंदे ऐं हज़ारे माण्हुनि जे हुजूम जे विच में हथियारबंद अचनि था ऐं माण्हुनि खे गोलियूं हणी क़त्ल करे वञनि था। अहिड़ी रीति फुर जूं जेके वारदातूं आहिनि उहे बि को 2 या 3 में दर्जननि में न बल्कि 100 में थियूं आहिनि। कराची जूं हालतूं तमामु घणियूं ख़राबु थी चुकियूं आहिनि हिकु भेरो ॿीहर। ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश इहा आहे त पंहिंजो ख़्यालु कजो। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढे ब्रेक जो, ब्रेक लाइ चयो पियो वञे। ब्रेक खां वापसि अची पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं, नुंहं ॿुधंदासीं, कम्यूनिटी मेडिसन ते ॻाल्हाईंदासीं, दवाउनि ते ॻाल्हाईंदासीं, ओरल जेका असांजी हिन वक़्तु हाइजीन आहे या ओरल मेडिसन आहे उन ते ॻाल्हाईंदासीं, जेके वात जूं बीमारियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हाईंदासीं, सिंध में तालीम जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं, यूनिवर्सिटियुनि जे किरदार ते ॻाल्हाईंदासीं, नौजवाननि जे किरदार ते ॻाल्हाईंदासीं। घणनि ॾुखी मौज़ूअनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। केॾांहुं न वञो, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे। ब्रेक खां पोइ जल्दी वापसि ऐं बिना कंहिं देरि जे पंहिंजे महिमाननि ॾांहुं हलंदासीं, हुननि सां डिस्कशन कंदासीं। स्क्रीन ते नंबर नज़र अची रहियो आहे, तव्हां बि प्रोग्राम में शामिलु थी सघो था नंबर डायल करे। ऐं तव्हां का ख़ूबसूरत ॻाल्हि करणु चाहियो, को सुवालु हुजे असांजे महिमाननि खां। ऐं महिमाननि जे तारीफ़ ॾांहुं हलंदुसि। हिन वक़्तु स्टूडियो में जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे संदन तालुक़ु कम्यूनिटी मेडिसन सां आहे। इसरा यूनिवर्सिटी सां संदन तालुक़ु आहे। गुज़िरियल 2 ॾहाकनि खां वठी उते पंहिंजे उस्ताद जी हैसियत सां ख़िदमतूं अंजाम ॾेई रहिया आहिनि। प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख़्श कुलाची साहिबु ऐं गॾोगॾु संदन जेको तालुक़ु आहे उहो घणोखी पासनि खां आहे। संदन जेको तारुफ़ आहे घणोखी पासनि खां आहे। पाण फेलो ऑफ कॉलेज ऑफ फिज़िशियन एंड सर्जन्स पाकिस्तान सां संदन तालुक़ु आहे। गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके मॉडल ॻोठ आहिनि उहे तव्हां ॾिसो त उन्हनि सां संदन तालुक़ु आहे। समाज जे हवाले सां संदन ख़िदमतूं घणे भाङे तमामु घणियूं आहिनि। गॾोगॾु रोज़ानो जी बुनियाद ते सोशल मीडिया ते जेके असांजा आम रोज़ानो जी बुनियाद ते मुख़्तलिफ़ वायरल इंफेक्शन्स थियनि था, मुख़्तलिफ़ बीमारियूं थियनि थियूं, उनजी आगाही जे हवाले सां ही पंहिंजो किरदारु अदा कनि था। डॉक्टर हुसैन बख़्श कुलाची साहिबु दिलि जी गहराइनि सां असां तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? असां जॾहिं बि ईंदा आहियूं त असांखे ख़ुशी थींदी आहे। सर असांखे वधीक ख़ुशी थींदी आहे। अॼु मुहर्रमुल हराम जी हा बिल्कुलु। ऐं मां साईं जो तारीफ़ कराए वठां। असां गॾु ॿी जेका शख़्सियत आहे संदन तालुक़ु जेको आहे उहो प्रोफेसर बि आहिनि, उते उते डायरेक्टर बि आहिनि, कमरदीन महर साहिबु, सूफ़ी यूनिवर्सिटी भिटशा। गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मैनेजमेंट ते संदन PhD थियल आहे। मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उहे तमामु सुठो ॻाल्हाईंदा आहिनि, सुठो लिखंदा आहिनि, गहरी नज़र रखंदा आहिनि।
डॉक्टर कमरदीन महर साहब खे दिलि जी गहराइनि सां भली अचूं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अलाह शुक्र आहे, ठीकु आहियूं। तमामु ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं आहिनि तव्हां जूं। गॾोगॾु नुआखानी जे हवाले सां पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु मूंखे तमामु नंढियूं नंढियूं डिस्चार्ज, तमामु ख़ूबसूरत आवाज़, तमामु नंढी उमिरि में तमामु वॾो नालो, ऐं जिन जो हू ज़िक्र कनि थियूं उन्हनि मालिकनि हिननि ते वॾी करम नवाज़ी कई आहे। उन मूंखे ग्रुप जॉइन कयो आहे, पाण में कज़न्स आहिनि ऐं मां उन्हनि जा नाला वठंदो वञा सीरीज़ सां। त मूंखे जॉइन कयो आहे निदा ज़हरा, रिदा ज़हरा, हया ज़हरा, कनीज़ ज़हरा ऐं दुआ ज़हरा। तव्हां सभिनी खे सुबुह मेरान में भलीकार वेलकम बचा। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? सो नाज़रीन, पाण डिस्कशन जी शुरूआति मां चाहियां थो त पाण सभिनी खां पहिरीं ज़िक्र हुसैन सां कयूं, ज़िक्र अलीअ सां कयूं ऐं ज़िक्र पंजतन पाक सां कयूं। सो मां सभिनी खां पहिरीं नंढड़ियुनि खे गुज़ारिश कंदुमि त नुंहुं ॿुधाइणु चाहींदा त जी बिस्मिल्लाह। रोए थी रोज़ सुगरा, रोए थी रोज़ सुगरा, रोज़े रसूल ते अची नाना मुझा मायर याद था अचनि, ओ नाना मुझा माइट याद था अचनि, रोए थी रोज़ सुगरा, रोए थी रोज़ सुगरा, वीरा हवेलिया है अमर जी नलोरिया है, लिखियो लिखियो रोज़ थी रुआ के खबर बना है, के मादाऊं दिया, के मादाऊं दिया, हाणे मुझा साह था खजन, नाना मुझा मायर याद था अचन, ओ नाना मुझा माइट याद था अचन, रोए थी रोज़ सुगरा, रोए थी रोज़ सुगरा, ख़्वाब रोज़ रोज़ थी ॾिसां, ॿाहिरनि ॾे खेर न आहे, बीमार के लिया आया मुंहिंजो बि केर न आहे, दर ते मराऊं ॾियां, दर ते मराऊं ॾियां, हाणे मुंहिंजा साह था खजनि, नाना मुंहिंजा माइट याद था अचनि, ओ नाना मुंहिंजा माइर याद था अचनि, रोए थी रोज़ सुगरा, रोए थी रोज़ सुगरा, खेर हुजे सॼणनि सां अकबर बि मोटी अचे हा, करबल में शादी थी हा, कासिम बि घोट अचे हा, अरमान थियनि पूरा, अरमान थियनि पूरा, मतां हाणे खेर सां अचनि, नाना मुझा माइर याद था अचनि, हो नाना मुझा माइट याद था अचनि, रोए थी रोज़ सुगरा, रोए थी रोज़ सुगरा, अल्लाहुम्मा सल्ली अला वाले मोहम्मद। तमामु ख़ूबसूरत आवाज़ में नंढड़ियुनि जेको आहे नुंहुं पढ़ियो। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब ॾींदासीं। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, सभिनी खां पहिरीं त मां तव्हां सां इहो मैसेज वठंदुमि त हीउ जेको आज़ादारी आहे, उन खां पोइ 10 मुहर्रमुल हराम ताईं जेको इहे असांजो जेके ॾींहं असां मल्हायूं था, सॼे आलम इंसान खे मैसेज छा थो वञे? क़ुर्बानी जो वॾे खां वॾो, सब्र जो वॾे खां वॾो, ऐं उन खां पोइ पंहिंजे मक़सदु जेको आहे उन ते बीही रहणु, चाहे केॾियूं बि मुश्किलातूं अचनि। ऐं सम्झां थो त इहो मैसेज जॾहिं खां
करबला जो आयो आहे त सख़्तियुनि खां ऐं उन्हनि खां न घबराइजे, हक़ ते हर हालत में क़ाइमु रहिजे। ऐं सम्झां थो इहो मैसेज हर माण्हू खे ऐं हर दिलि ताईं पहुचणु बि खपे ऐं पहुतो बि आहे। ऐं इन खे माण्हू हिननि तारीख़नि में यादि कनि था। हज़ारे लखे माण्हू उन्हनि खे नोहा हुजनि, उन्हनि जा मरसिया हुजनि, उन्हनि जा पिड़ हुजनि। ऐं सम्झां थो इहो हिकिड़ो पैगाम असांखे पंहिंजी रोज़ाना ज़िंदगी में बि अॻिते खणी अचिणो आहे। डॉक्टर कमरुद्दीन महर साहब। बिल्कुलु सुभाणे अला साईं जिन जीअं फरमायो, हीअ हिकिड़ी हक़ ऐं सच जी वेड़ आहे ऐं असांखे बि इहो दर्श मिले थो त असां बि जेको सच आहे ऐं हक़ आहे उन ते ॼमी बीहूं ऐं ग़लति खे ग़लति चऊं। असां लाइ इहो हिकिड़ो गाइडिंग फोर्स आहे, इमामनि जो जेको मिसाल आहे। जी हा, बिल्कुलु बिल्कुलु। डॉक्टर साहिब शिवलाजी साहब, पाण जेकॾहिं डिस्कशन जी शुरूआति कयूं त हिन वक़्तु जेके बरसातूं अचनि पियूं, कल्ह खां वठी जेको सिलसिलो शुरू थियो ज़रा इहो वञी सेप्टेंबर ताईं जारी रहंदो, त बरसातुनि जे दौरान कहिड़ियूं बीमारियूं उथंदियूं आहिनि, असांखे बचाव कीअं करणु घुरिजे, कहिड़ो असां अॻुवाट ई जेको आहे प्रिवेंशन असां कहिड़ी अख़्तियार कयूं? ॾिसो, बरसातूं त कुदरती रहमतूं बि आहिनि, माण्हू ख़ुशि बि थींदा आहिनि ऐं बरसातनि जो हिकिड़ो पंहिंजो रोमांस आहे, हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो उन्हनि जो रंग आहे। शाह लतीफ़ जो सुर सारिंग जेकॾहिं तव्हां खणंदव त उन में बरसातनि जो, बादलनि जो ऐं उन्हनि जो रौनकनि जो हिकिड़ी ॻाल्हि आहे। पर जी जी स्पेस मिलियो आहे कि हा, रोमांटिक अंदाज़ में ॻायो आहे, जॾहिं कि बादल वलहारियूं असां वलाए थी बिल्कुलु। भॻवान जूं अखियूं यादि आहिनि। ऐं तंहिंजे करे असां सम्झूं था त रहमत वारियूं बरसातूं हुजनि, पर अॼुकल्ह छाकाणि त साइंस ऐं ॿी जेका डेटा आहे उहा ॿुधाए पई, ऐं तव्हां ख़ुदि सिंध हुकूमत जी ब्रीफिंग जो थोरी देरि अॻु में ज़िक्र कयो त वज़ीर आला खे जेका ब्रीफिंग ॾिनी वई आहे उन में बरसातूं बि घणियूं आहिनि। ऐं असां वटि जेको दरियाए सिंध आहे उन में छाकाणि त मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां पाणी अचे थो ऐं उन जा किनारा आहिनि, त बरसातनि जो जेको सभ खां वधीक असांखे ख़्यालु रखिणो आहे जेको अॼुकल्ह आहे उहो हिकिड़ो त आसमानी बिजली जेका आहे उन जो किरण या जंहिंखे असां इहो खिमण चऊं था। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां किथे आहियो त कंहिं महफ़ूज़ जॻह ते ऐं कंहिं वॾे कंहिं पोल कंहिं टावर वटि तव्हां न बीहो, बिजली जे थंभनि वटि न बीहो। ॿियो, असां वटि जेको बिजली जो सिस्टम आहे दुनिया में त अंडरग्राउंड आहे, पर असां वटि सभु बिजली जूं तारूं जेके आहिनि से शहरनि में हर हंधा तव्हां ॾिसंदो त उहे पखिड़ियल आहिनि ऐं उन्हनि जे किरण जा इंसीडेंट। ऐं शहरनि में अॼुकल्ह ॿाराड़ी में बि बिजली जिते किथे आहे त उन वक़्तु बि कोशिशि कजे त अगरि का तार पई आहे थी नंढड़ा ॿार, स्कूल जा ॿार रस्ते ते वेंदड़ उनजो एहतियात कनि। इहे त थियूं ॿ एमरजेंसीज़। बाक़ी जेके आहिनि से पाणी जो मेरो थियणु ऐं उन जो बीही रहणु, इहे ॿ शयूं आहिनि। बरसाति जे करे पाणी वहे थो, ख़राबु जॻहियुनि तां थींदो, किथे हिकिड़े हंधि गॾु थो थी वञे हलियो, ऐं उन जे करे जेके पाणी जूं बॉडीज़ आहिनि या पाणी जा ज़ख़ीरा आहिनि उहे ख़ुदि मेरा थियनि था। हालांकि बरसाति जो पाणी कुदरती तरह ते प्योरेस्ट आहे, इन खां वधीक त पोइ पाणी प्योर थी कोन थो सघे, पर जॾहिं उहो ज़मीन ते किरे थो त उते जेके असां जूं केमिकल्स आहिनि या ॿियूं के अहिड़ियूं शयूं आहिनि, ऑइल्स आहिनि ऐं घणियूं अहिड़ियूं मिटी आहे, इहा सभु मिली त डायरिया या पेट जूं बीमारियूं जंहिंखे असां चऊं था, जीअं गैस्ट्रोएंटराइटिस, इहे तमामु घणियूं वधनि थियूं। ॿियो, पाणी गॾु थो थिए त उन में मच्छर ऐं मक्खियूं, इहे ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके बीमारियुनि जो आउं त चवंदो आहियां त इहे ख़ज़ानो आहिनि। हर मच्छर, हर मक्खी जे लाइ त असांजी किताबनि में लिखियलु आहे त उन 40 बीमारियूं खणी उहा हले थी, जंहिंमें टाइफाइड आहे, डायरिया आहे, डिसेंट्री आहे, ॿियूं इलाही सारियूं आहिनि। उहे जिते जिते पाणी बीहे थो, गंदगी थिए थी, उन में जेको उहो हिकिड़ो बायोलॉजिकल प्रोसेस थिए थो, उन्हनि जे लाइ सम्झो त इहो हिकिड़ो खुराक आहे त पाणी खे न बीहणु ॾिजे, निकाल खे सुठो कजे। असां शहर म्यूनसिपैलिटीज़ खे उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजूं जेके बि ड्रेनेज जो फोर्स आहे या माण्हू आहिनि या मशीनरी आहे उन खे हर वक़्तु जेको आहे सही ॻाल्हि आहे। बिल्कुलु। प्रोफेसर डॉक्टर कमरुद्दीन महर साहब, डॉक्टर साहब, हीउ जेको
2022 खां पाण ॾिसूं पिया त खिवण किरण जा जेके वाक़िया आहिनि उहे तमामु घणा वधी विया आहिनि। ख़ासि करे पाण जेकॾहिं थर जी ॻाल्हि कयूं त 2022-23 में त मतिलबु सवनि जी तादाद में मेंहूं जेको आहे खिवण किरण सबबु जेको आहे उहे मरी वियूं, इंसानी जानियूं दर्जननि जी तादाद में वियूं। त छा हिन जा साइंटिफिक रीज़न्स छा आहिनि, छो मतिलबु इहे हिन में थियनि पिया, वाक़िया वधनि पिया? हिकिड़ो इहो पासो, ॿियो वरी हीउ जेको असां वारो कोहिस्तान वारो पासो आहे, काछे वारो पासो आहे, जिन में डिस्ट्रिक्ट दादू अची थो वञे, जोही अची थो वञे, वाही पांदी वारा ही जेके इलाइक़ा आहिनि, हिते बि जेको आहे इहे वाक़िया वधनि पिया। बिल्कुलु ॾाढो सुठो सुवालु आहे, वक़्ताइलो सुवालु आहे। हिकु त इन जा जेके साइंटिफिक या टेक्निकल रीज़न आहिनि त खिवण छो थी करे, इहे त सच पुछो त मौसमियात खाते वारा अञा वधीक बहितर डिफाइन करे सघनि था। सॼी दुनिया में क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि हले पई, आब हवा मौसमूं तब्दील थियनि पियूं ऐं गर्मी पद वधी रहियो आहे, ॿोॾियूं वधी रहियूं आहिनि, बर्फ़ पिघरी रही आहे। अहिड़े तरह जूं फिनामिना चइजे हालतूं असांजे हिन वायुमंडल में पैदा थियनि पियूं। उन लाइ हर हुकूमत, हर गवर्नमेंट, हर सोसाइटी पंहिंजा पंहिंजा उपाउ वठे पई। साईं जिन ॿुधायो त भई सफ़ाई सुथराई जे हवाले सां म्यूनसिपालिटी खे कहिड़ो किरदारु अदा करणु खपे, अहिड़ी रीति इन तरह सां जेके असांजा इहे मौसमी ख़तरा जंहिंखे चइजे, उहे डिज़ास्टर्स जंहिंखे पाण चऊं था, उन्हनि ते बि न सिर्फ़ु तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, पर जेके तेज़ी सां शयूं चेंज थियनि पियूं, उन्हनि खे ॾिसंदे अहिड़नि उपावनि जी ज़रूरत आहे त माण्हुनि खे ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं अहिड़े कंहिं हादसे जो शिकार थियनि था त उन जा वरी जंहिंखे चइजे सदबाब ॻोल्हे सघिजनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। पाण ब्रेक ते हलंदासीं, नंढो ब्रेक आहे नाज़रीन, केॾांहुं न वञिजो, ऐं ब्रेक खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था, डिस्कशन खे अॻिते वधाईंदासीं। तमामु काराइती लाभार्थी कचहरी आहे, केॾांहुं वञिजो।
ख़बरूं ॿुधी आयासीं। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु तलब कयो वियो आहे। मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस थींदो, गॾोगॾु हिक ॿिए ते तनक़ीद बि थींदी ऐं मुख़्तलिफ़ केसिस जी अॼु ॿुधणी बि आहे। सो हुन हवाले सां असां तव्हांखे आगाह कंदासीं। हलूं था हिननि नंढड़ियुनि ॾांहुं ऐं हिन जो मिठो आवाज़ु आहे, हिननि खां नुंहं ॿुधूं था। निदा ज़ेहरा, रिदा ज़ेहरा ऐं हया ज़ेहरा, कनीज़ ज़ेहरा ऐं दुआ ज़ेहरा ॾांहुं। जी बिस्मिल्लाह। सल्ली अला मोहम्मद वाले मोहम्मद। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। सिर्फ रोने को मोहम्मद की नवासी रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। सज गई कासिम के टुकड़ों से उधर कर वो बला। सज गई कासिम के टुकड़ों से उधर कर वो बला। माँ इधर बेटे की दुल्हन को सजाती रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। छीनता था शेम्र चादर और ज़ैनब बार बार। छीनता था शेम्र चादर और ज़ैनब बार बार। अपनी चादर के मुहाफिज को बुलाती रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। खून दिल अब्बास का सब बह गया रन में मगर। खून दिल अब्बास का सब बह गया रन में मगर। दिल में बस एक बात ज़ैनब की रिदा की रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। ए मुसलमानों तुम्हारी गैरतें क्या हो गई। ए मुसलमानों तुम्हारी गैरतें क्या हो गई। तुम तमाशाई थे ज़ैनब मुँह छुपाती रह गई। क्या रहा खेमों में शह के एक उदासी रह गई। मोहम्मद वाले मोहम्मद। डॉक्टर हुसैन बख्श कोलाजी साहब। डॉक्टर साहब तव्हां ज़िक्र कयो सॼो हिन वात जी बीमारियुनि जो, उन खां अलावा हीअ जेके ॾंदनि जूं बीमारियूं आहिनि। हाणे हिकिड़ो जेको आम माण्हू आहे जेको ॻोठनि में मौजूदु आहे, जिते डेंटल सर्जन बि मौजूदु न आहे, वात जी बीमारियुनि जो माहिर बि मौजूदु न आहे, उन वटि एतिरा रिसोर्सिस बि न आहिनि। हुन वटि बसि हिकिड़ो BHU आहे जेको सिंध हुकूमत जो नाले मात्र ठहियलु आहे। उनखे अलावा हुन वटि अताई डॉक्टर आहे। त उनखे पंहिंजे वात जो जेको हाइजीन आहे उहो कीअं मेंटेन करणु घुरिजे, कीअं बीमारियुनि खां बचणु घुरिजे? मूं सवेल बि ॻाल्हि पे कई त वात इंसान जो हिकिड़ो अहिड़ो कुदरती जॻह आहे या सूंह जो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे। ऐं तव्हांजी सॼी मुस्कुराहट जेका आहे, यानी जंहिंखे सोशल तव्हांजो इंटरेक्शन आहे, तव्हां कंहिंसां मुस्कुराए ॻाल्हायो था,
तव्हांजा जेके बि चप आहिनि या जंहिंखे लब था चऊं, तव्हांजा ॾंद आहिनि, उन कुदरत ऐं जेके मसल आहिनि उनमें एॾी हिकिड़ी कोऑर्डिनेशन रखी आहे जो तव्हांजी सॼी शख़्सियत उन मुस्कुराहट में फिरी गिरी जीअं फ़ोटो थी वेंदो आहे हलियो त इहा हर माण्हू जी पंहिंजी मुस्कुराहट अथव। यानी कंहिंजी मुस्कुराहट कंहिंसां कोन थी मिले। जीअं असां वटि आंगूठे जो थंब इम्प्रेशन जुदा जुदा आहे, तीअं कुदरत वारे हर इंसान खे हिकिड़ी ख़ूबसूरत मुस्कुराहट जेका ॾिनी आहे। त उन जी ओरल हेल्थ जे लाइ डॉक्टरनि खां वधीक असांखे पाण आसान तरीक़ा ॻोल्हणा पवंदा, जंहिंमहिल हिकिड़ो त तव्हांखे ॿुधायमि त बुरुश आहे, पेस्ट आहे, इहो अर्बन कल्चर आहे। पर असां वटि पुराणे ज़माने में ॾंदण थियो, निम जो ॾंदण थियो, तव्हांजो खॿड़ थियो जंहिंखे पीलू असां था चऊं, ऐं ॿिया जेके इवन ॿॿर जो आहे, इहो आम तरह सां। ऐं असां मुसलमाननि जे लाइ त सुनत आहे। ठीकु आहे। हाणे साइंस इहो साबित कयो आहे त 300 खनि अहिड़ा जरासीम आहिनि जेके हर वक़्तु तव्हांजे वात में मौजूदु आहिनि, ऐं उन्हनि 300 ऐं जेकॾहिं उन्हनि खे तव्हां वधणु ॾींदो ऐं उन्हनि जी जेकॾहिं तव्हां हाइजन जो ख़्यालु न रखियो त लाज़मी आहे उहे वात खां थींदा तव्हांजे जिस्म में ॿियनि हंधि, जंहिंखे असां सिस्टमेटिक डिज़ीज़िस जेके आहिनि से उहे चऊं था। ॿियो इहो आहे त ॾंद किरणु, ॾंद जो सूरु थियणु ऐं कीड़ो लॻणु, इहे 2 शयूं आहिनि जेके असां जूं आम बीमारियूं आहिनि। ऐं उन्हनि खां बचण जे लाइ असांखे हिकिड़ो त रोज़ाना या ॾंदण या टूथ ब्रुश जेको आहे घटि में घटि 2 दफ़ा असांखे करिणो पवंदो। उन जो सही तरीक़ो आहे तकड़ि न कनि ऐं आराम आराम सां उन्हनि ॾंदनि खे उहो ब्रुश जेको आहे या मसवाक आहे उहो रखनि। ॾंदण इन जे करे वधीक आहे जो हिकिड़ो त उन ते कुदरती सॼी शइ आहे, उहा हथरादू प्लास्टिक जी का शइ कोन्हे। ऐं उनखे अगरि तव्हां उछलाए बि छॾींदव त उहा काठी वरी कुदरत जे मिनरलाइज़ेशन सां थी वरी उन कुदरत जो हिसो थी वेंदी हली। ॿियो जेॾीमहिल बि तव्हां ॾंदण मिसाल तौरु पीलू जो ॾंदण या जेको खॿड़ जो ॾंदण आहे या जेके असां मिसवाक था चऊं, उन में कुदरती मिनरल्स आहिनि, पोटेशियम आहे, कार्बोनेट आहिनि, तव्हांजा क्लोराइड आहिनि, तव्हांजा फास्फोरस आहिनि। उहे जॾहिं तव्हांजे वात में ॾंदनि खे लॻनि था त उहे उन्हनि खे हिकिड़ी नई पॉलिश ॾींदा, हिकिड़ी नई ताक़त ॾियनि था। ऐं नतीजे में जेके तव्हांजे वात जा जरासीम आहिनि या का बदबू पैदा कंदड़ आहिनि, उहे ख़ुदि ब ख़ुदि उहे शयूं उते ख़तमु थी थियूं वञनि हलियूं। ऐं असां वटि पाणी जेको आहे, जंहिंजो पाण बरसातनि में बि ज़िक्र कयोसीं, त उन जी गुरड़ी करणु ऐं उन खे पंहिंजे रिंज़िंग जेका आङिरी सां चऊं था, उन खे बि जेकॾहिं हू चङी तरह ते 5 दफ़ा असां वटि वुज़ू बि जेको थिए थो उन में तव्हांखे पहिरीं गुरड़ी करणी थी पवे ऐं पोइ उन खे असांखे आङिरी सां त रिंज़िंग हिकिड़ो ख़ुदि साइंस जो हिकिड़ो आहे, यानी रगड़जणु। जेॾीमहिल बि तव्हां कंहिं शइ खे, जंहिंमें तव्हांजा न रुगो ॾंदनि वारा जेके इहे शयूं आहिनि, पर उन सां गॾु जेके मसूड़ा आहिनि, उन्हनि सां गॾु जेके तव्हांजा मसल्स आहिनि, तव्हांजे वात जी सॼी ओरल हाइजन जेका आहे उहा सॼी बहितर थींदी। ऐं जॾहिं बि तव्हां महफ़िल में वियो था, तव्हांजा चमकंदड़ ॾंद आहिनि, तव्हांजे वात मञा हिकिड़ी का बदबू नथी अचे, त यूअर एडजस्टमेंट इन द सोशल सेटअप। ऐं इवन तव्हां जेकॾहिं स्कूल में आहियो, कॉलेज में आहियो, हींअर तव्हां प्रोग्राम कयो पिया, ऐं इहो ॾिठो वियो आहे त 20 खां 40 साल न पर 60 साल जी उमिरि वारनि खां जॾहिं सर्वे कई वई 17,000 माण्हुनि खां, त उन्हनि ॿुधायो त असां हिननि 12 महीननि में घटि में घटि 1 या 2 दफ़ा असांखे ॾंदनि जी तकलीफ़ थी आहे। उन जे करे असांजी रोज़ाना ज़िंदगी परफॉर्मेंस उन ते असरु पियो आहे। मिसाल तौरु तव्हां वकील आहियो, तव्हां डॉक्टर आहियो, तव्हांखे हल्को ॾंदनि जो जेकॾहिं सूरु आहे त उहो जेको आहे सो तव्हांजी क्वालिटी खे घटि थो करे। ऐं ॿियो नज़र जी जेका सिहत आहे, यानी तव्हां जॾहिं बि ओरल हेल्थ खे मेंटेन कंदो त तव्हांजी आई साइट बहितर थींदी, तव्हांखे मथे जो सूरु घटि थींदो, ऐं गॾोगॾु तव्हांजो जेको चहिरो आहे उनखे ग्लोइंग फेस चवनि था, यानी उहो वधीक ख़ूबसूरत ऐं चमकदार थींदो।
त असां इहे ॾंदण गुरड़ी करण ऐं गॾोगॾु असांखे पंहिंजे वात जे लाइ जेके बि सुठा डॉक्टर आहिनि उन्हनि सां मशवरो करण में को हर्ज कोन्हे अगरि थोरो घणी तकलीफ़ थी आहे। बिल्कुलु बिल्कुलु तमामु कराइती तव्हां ॻाल्हि ॿुधाई, तमामु तव्हां बहितरीनु हिन जा हल ॿुधाया ऐं बचाव जा हल बि ॿुधाया। नाज़रीन ब्रेक जो टाइम थियो आहे। ब्रेक ते वञण खां पहिरीं मां नंढड़ियुनि जो शुक्रियो अदा कंदुमि, निदा ज़ेरा जो, रिदा ज़ेरा जो, हया ज़ेरा जो, कनीज़ जो ऐं दुआ ज़ेरा जो। आयूं असांजे प्रोग्राम में शिरकत कई, उन्हनि पंहिंजे ख़ूबसूरत सुहिणे आवाज़ में मिठड़े आवाज़ में पंजतन पाक जो ज़िक्र कयो। मां तव्हांजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां ऐं हिन ब्रेक ते हलंदासीं। ब्रेक खां पोइ जल्दी वापसि ईंदासीं। ॾिसंदा रहो सुबुह में रहण। सुबह मेरान में हिकु भेरो ॿेर भलीकार ऐं डॉक्टर हुसैन बख्श कुलाची साहिबु असां वटि महिमान आहिनि, गॾोगॾु प्रोफेसर कमरदीन मेहर साहिबु असां वटि नंढड़ियूं मौजूदु हुयूं जिन खां तव्हां नुआ ॿुधा। प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कुलाची साहिबु ॾांहुं हलंदासीं। सर, कम्यूनिटी मेडिसिन सां तव्हांजो तालुक़ु आहे। कम्यूनिटी मेडिसिन जो हिन वक़्तु जेको किरदारु आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? कम्यूनिटी मेडिसिन आहे या कॉन्स्टेंट हूंदो आहे या वक़्तनि प वक़्तनि जेको आहे उहो चेंज थींदो रहंदो आहे? उन प्लीज़। कम्यूनिटी जे लाइ त इहो आहे त प्रिवेंशन या बीमारियुनि जे बचाव जो जेको शोबो आहे उनखे मुख़्तलिफ़ नाला, को हाइजन सॾींदो आहे, को कम्यूनिटी मेडिसन, को पब्लिक हेल्थ, को हेल्थ सॾींदो आहे। पर बीमारी खां बचाव जा जेके बि तरीक़ा आहिनि उहे सभिनी कम्यूनिटी मेडिसन में ईंदा आहिनि। इवन तव्हां जूं किथे अस्पतालूं ठहनि, प्लैनिंग आहे, रिसर्च आहे, इहो सॼो इन मंझि अचे थो। ऐं कम्यूनिटी मेडिसन ते ध्यानु असां इन जे करे ॾियूं था जो असां 85 खां 86% बीमारियूं बची सघूं था असां सवलनि तरीक़नि सां। हाणे मूं सां ओरल हेल्थ जी ॻाल्हि पई कई, हिकिड़ो ॾंदण थियो, बुरुश थियो ऐं उनखे करण जी आहे इस्लामी तरीक़े सां, गुरड़ी आहे, पाणी सां पंहिंजे वात खे जेतिरो थी सघे उहो साफ़ु करे सघिजे थो। ॿियो मिठाण खाइण साण बि ॾंदनि जो किरण, ॾंदनि जो कीड़ो लॻणु जंहिंखे असां प्लाक था चऊं, ऐं उन खां सवाइ जेके मसूड़ा आहिनि या जेके उन ॾंदनि खे झलण वारा जेके मसल्स आहिनि उन्हनि खे हू हिकिड़ो एसिड पैदा थिए थो मिठाण खाइण जे करे। त वात जो जेको pH आहे उहो अगरि 5 खां हेठि थींदो यानी एसिडिक थींदो त तव्हांजा ॾंद किरंदा, तव्हांजो जंहिंखे असां प्लाक चऊं था उहो थींदो। ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां मिठाण घणो खाईंदासीं। मिठाण खाइण सां डायबिटिक, थोल ऐं ॿियूं इलाही सारियूं बीमारियूं आहिनि। पर ओरल हेल्थ में आउं सम्झां थो त मिठाण जो जेतिरो, छाकाणि सभ खां पहिरीं जॾहिं तव्हां का शइ, चाहे उहो तव्हांजो कस्टर्ड आहे, चाहे तव्हांजी उहा कोल्ड ड्रिंक आहे, चाहे तव्हांजो जूस आहे, जेॾीमहिल बि तव्हां उहो पीओ था त तव्हांजे ॾंदनि जो pH हेठि थिए थो ऐं तव्हांजे जेको जंहिंखे असां ओरल माइक्रोबायोम चऊं था या बायोटा चऊं था, उन्हनि जरासीमनि जी जेका कुदरती ग्रोथ आहे उन में फ़र्क़ु अची थो वञे जो। तंहिंजे करे असां गुज़ारिश कंदासीं त टॉफ़ियूं थियूं, चॉकलेट थिया, तव्हांजी कोल्ड ड्रिंक थी, जूसिस थिया, इहे सिधो सऊं तव्हांजी ओरल हेल्थ खे नुक़सान था पहुचाइनि। ऐं पोइ तव्हांखे वॾनि डॉक्टरनि वटि वञिणो पवंदो, तव्हांखे उन्हनि ओरल हेल्थ जे मसइलनि में या गुज़रणो पवंदो। त आउं स्कूल जे ऐं आम माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू इन्हनि शयुनि खां जेतिरो थी सघे, असीं कोन था चऊं त खाइजे न, पर मिनिमम इस्तेमाल जी इजाज़त आहे। न की हर वक़्तु जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त वॾियूं वॾियूं बोतलूं, वॾा वॾा केक, वॾा वॾा जेके पेस्ट्रियूं जेके आहिनि उहे तव्हांखे आम मिलंदियूं, त उन्हनि खां तव्हां अवॉइड कयो त तव्हांजी ओरल हेल्थ ऐं तव्हांजा ॾंद ख़ूबसूरत थींदा। असांजा इलाही सारा लाॾा, सेहरा तव्हां ॾिसंदव त उन्हनि जो इर्द गिर्द इहो आहे त लाॾे जा ॾंद मोती जहिड़ा आहिनि। ऐं हू बि ॾंदनि जी जेका सिहत आहे उहा तव्हांजी शख़्सियत जी हिकिड़ी बहितरीनु जेका अकासी करे थी। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु हक़ीक़त आहे। ऐं डॉक्टर मेहरदीन साहिबु ॾांहुं हलंदासीं। कमरदीन मेहर साहिबु, जेको पाण जेकॾहिं ॻाल्हि कयूं वणकारी जी, ऐं उनखां पोइ जेके असां कुदरती आफ़तुनि खे ॾिसूं था, गर्मी पद खे ॾिसूं था, गर्मी जो वधी वञणु केतिरो ज़रूरी आहे, वणकाणी असां वटि छो इहा ख़तमु थी आहे, छो असां ॿेलनि जा जेको आहे दुश्मन थिया आहियूं? तमामु सुठो सुवालु आहे। असुल में
काफ़ी अरसे खां इहो हलंदड़ आहे त असांजी जेका टेम्परेचर आहे उहो इलाही राइज़ थियो आहे ऐं उन सां इलाही सारा सिहत जी ॻाल्हि हले थी, अमवात थियनि था, इलाही सारा उन सां जेका ह्यूमन लाइफ आहे जी हा, उहा रिस्क में हली वञे थी ऐं ॿिया बि काफ़ी सारा इवन ॿोॾियूं ऐं ॿिया बि उन सां रिलेटेड काफ़ी शयूं जेका गर्मी पद वधे थो उन सां थिए पई। मेजर काज़ इहो ई आहे जेके डिफॉरेस्टेशन थिए पई, ॿेला ख़तमु थियनि पिया, वण ख़तमु थियनि पिया ऐं वरी बि अची पाण उते ई बीहूं था त जेके ॿ मुंहिंजे हिसाब सां की स्टेक होल्डर्स आहिनि, हिकु पब्लिक अवाम जी हा, असांखे बि अॻियां अचणु खपे, ख़ासि करे जेके कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ आहिनि उहे पंहिंजे ॿारनि में इहो हिकिड़ो समाजी शऊर पैदा कनि त बाबा पंहिंजे घिटियुनि में इलाइक़नि में पाड़नि में वण लॻायो जी हा, ऐं हिकिड़ो जेको सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉन्सेप्ट आहे CSR असां हुनखे चवंदा आहियूं, हम्म, या कम्यूनिटी वेलफेयर कॉन्सेप्ट ते वधीक ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं उन में इंगेज करे सभिनी ॿारनि खे, नौजवाननि खे, माण्हुनि खे, शहरनि खे वणकारी जी तमामु घणी ज़रूरत आहे। इन लाइ सिर्फ़ु गवर्नमेंट खे इल्ज़ाम ॾियणु सही कोन्हे ऐं जिते जिते वण लॻनि था त उन्हनि खे बचाइण बि वरी 70% पब्लिक जी ज़िमेदारी आहे। जी हा, बिल्कुलु छाजे करे जो जेको इहो नुक़सानु थिए थो, वणनि जी जेका वाढी थिए थी, वण कटिया वञनि था त उन में असांजी जेका आवाम आहे उहा एस सच अहिड़ो को रिएक्शन नथी करे, जॾहिं त इहो जेको वणु आहे इहो सभिनी खे ऑक्सीजन प्रोवाइड करे थो, सभिनी खे छांव प्रोवाइड करे थो, जी हा, सभिनी खे जेका ओवरऑल असांजी हीअ क्लाइमेट आहे, एटमॉस्फेयर आहे, उन टेम्परेचर खे रिड्यूस करे थो, ब्यूटी खे, कुदरत जी सूंहं खे, पखी पखण उन्हनि ते विहनि था, जी इहो सॼो ॼण त वरसो सॼियूं शयूं खसिजी वञनि थियूं। जानवरनि जे लाइ बि हिकिड़ो ॼण त शेड जो कमु ॾिए थो, त लिहाज़ा जेका वणनि जी वाढी थिए थी इन खे गवर्नमेंट बि रोके, ॿिए नंबर ते आवाम बि इन वाढी खे रोके, गॾोगॾु जेको आहे मजमूई तरह हिकिड़ी ॼण त एजेंडा ठाही वञे त वण लॻाया वञनि। असां रोज़ाना जे बुनियादनि ते दाहूं कुकूं न कयूं था, पर माना ख़ुदि उन में जंहिंखे चइजे त को हिसो नथा वठूं, इहो दरअसल असां पंहिंजो पाण सां ख़ुदि सां हिकिड़ो जंहिंखे चइजे त ज़ुल्म कयूं था। मेराण TV इन मामलनि ते ॾाढो सुठो स्ट्रांग ऐं हिकिड़ो चिटो मौक़ुफ़ रखंदी आहे जेके बि समाजी मसइला आहिनि जी हा, ऐं उनजे थ्रो पब्लिक ताईं, माण्हुनि ताईं पंहिंजो पैगाम पहुचाईंदी आहे। वण वधंदा त कुदरत जी सूंहं वधंदी, टेम्परेचर घटि थींदो, कई ॿियूं जेके बीमारियूं ऐं जेको गर्मी जे करे जेका इंसानी ज़िंदगी में बेचैनी ऐं तकलीफ़ आहे उहा नेचुरली ख़तमु थींदी। सही। प्रोफेसर साहिबु तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं अमन जे हवाले सां, ज़ाहिर तव्हां हिकु यूनिवर्सिटी में डायरेक्टर आहियो, त छा था सम्झो सिंध जा तालीमी इदारा, यूनिवर्सिटियूं केतिरो किरदारु अदा कनि पियूं सिंध में बदमनी जे हवाले सां? हीउ जेको वॾेरकी निज़ाम आहे, हीउ जेको क़बाइली निज़ाम आहे, हीउ जेको धाड़ियल कल्चर आहे, इन जे ख़ात्मे जे लाइ केतिरी जंग विड़ी रहियूं आहिनि? जनरली जेका यूनिवर्सिटी आहे उहो ख़ुदि हिकिड़ो सोशल हिकिड़ो इंस्ट्रूमेंट आहे, उनखे पाण इंस्ट्रूमेंट चई सघूं था, जी हा, जेको न सिर्फ़ु नौजवाननि में तालीम ॾेई उन्हनि खे मुख़्तलिफ़ कमनि कारनि जे क़ाबिल बणाए थो, तो मुआशिरे में वञी करे इंजीनियर थी करे कमु कनि, डॉक्टर थी करे कमु कनि, अगेन हू पंहिंजी बि अर्निंग कनि ऐं वरी उहा हिकिड़ी तरह जी समाजी ख़िदमत थी वई। जी हा, बिल्कुलु। ॿियो वरी जेको समाजी सोशल साइंसिस वारो पासो आहे यूनिवर्सिटीज़ में, उहो ॾिसंदो आहे त जुर्म छो थो थिए ऐं माण्हू जुर्म तरफ़ छो था वञनि ऐं माण्हू नेगेटिव लाड़ा ज़िंदगी में छो था अचनि, नशा ड्रग्स छो था उन तरफ़ छो था वञनि, जी हा, ऐं क्राइम छो थो थिए, त लिहाज़ा उहो बि ॼण त हिकु तरह जो यूनिवर्सिटी जो ई कंहिं न कंहिं तरह सां कमु बणिजे थो। जी हिकु त प्रोफेशनल तयारु करे थी, ॿिए तरफ़ वरी हू समाजी जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे सियासी नज़रिए सां ॾिसे थी, साइंटिफिक अप्रोच सां ॾिसे थी जी हा, ऐं मालूम करे थी त अहिड़े क़िस्म जा असां वटि वाक़िया छो था थियनि। सिंध काफ़ी सारी जेको ख़ासि करे असांजो उत्तर वारो पासो आहे बदअमनी जे वर चढ़ियल आहे ऐं ईअं सम्झो त हिकिड़ो जीअं ज़ख़म जीअं टिमंदो आहे ईअं हिकिड़ो रसंदड़ ज़ख़म आहे। जी हा, ऐं नौजवान जेके आहिनि उहे क्रिमिनल एक्टिविटीज़ में आहिनि, आम शहरी महफ़ूज़ न आहिनि। कंहिं ज़माने में धाड़ेल जेके सिंध जा हूंदा हुआ, औरत ऐं ॿारनि ते हथु कोन खणंदा हुआ। हक़ीक़त असांखे हिकिड़ा इन मुआशिरे में इहे शयूं
ॾिठियूंसीं। हाणे उहा मॉरलिटी धाड़ियल मां मॉरलिटी जी उमेदु करण में सही कोन्हे, पर उहो हिकिड़ो जेको डेवलप थी आहे सिचुएशन ॾाढी ॾुखोईंदड़ आहे। सो हिकु त यूनिवर्सिटीज़ खे यूनिवर्सिटी जो जनरली कमु तहक़ीक़ आहे, जी हा, त हू इन पासे तहक़ीक़ कनि। ऐं वरी जेके इदारा आहिनि असांजा, माज़ी में बि मेरान पंहिंजो टीवी जे थोरो इन ते इलाही बहस थियो आहे त जेका यूनिवर्सिटीज़ में तहक़ीक़ थिए थी उहा गवर्नमेंट बाहि कान थी करे। जी हा, क्राइम छो थो थिए, हाइजीन कीअं बहितर कजे, भई कीअं सस्तियूं कजनि शयूं, डेयरी प्रोडक्ट्स कीअं न्यूट्रिशियस प्रोडक्ट्स सस्तियूं कजनि। यूनिवर्सिटीज़ वटि इलाही शयुनि जा सॉल्यूशन्स मौजूदु आहिनि, पर पॉलिसी ठाहिण वारी गवर्नमेंट आहे, लागू करण वारी गवर्नमेंट आहे, इहो चेक करण वारी गवर्नमेंट आहे त उहा शइ उते प्लेस थी नथी, फंक्शन करे थी नथी करे। इहो पासो असांजो मुकमल तौर ते डिस्कनेक्टेड आहे। सही, यानी तहक़ीक़ जो पंहिंजो रुख आहे, गवर्नमेंट जो पंहिंजो रुख आहे। नतीजतन गवर्नमेंट अहिड़ा उपाव ऐं अहिड़ियूं जंहिंखे चइजे त मेजरमेंट्स मुंहिंजे हिसाब सां वठण में कामयाबु न आहे वई, जेके इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे सघनि। सो क्राइम बि दरअसल जेको असांजो उत्तर वारो पासो आहे, जी हा, यकीननि इन जा बि के सबबु हूंदा, इन जी बि इन ते बि तहक़ीक़ थियणु खपे। ऐं यूरोप या दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेको बि मसइलो आहे, जुर्म खां वठी खाधे खां वठी सिहत खां वठी, तहक़ीक़ उन्हनि जी माना हिकिड़ी फाउंडेशन आहे जी बुनियाद। हा, पोइ चाहे इदारा ठहियल आहिनि जेके उन तहक़ीक़ जे बेस ते पॉलिसीज़ ठाहिनि था, फंड्स ॾियनि था, बजट ॾियनि था, माण्हू अपॉइंट कनि था, ऐं पोइ अहिड़ी रीति उहे मसाला आस्ते आस्ते हल थियनि था। सही, त असांजो जेको इहो क्राइम फैक्टर आहे या जेको नौजवाननि में नशे जी वापराइण जी जेका वधी वई आहे, इन ते वधीक तहक़ीक़ जी बि ज़रूरत आहे। ऐं ॿिए नंबर ते इन ते का वाज़े जंहिंखे चइजे हिकमत अमली जी बि ज़रूरत आहे त आख़िरकार इहे जेके क़ानूनी इदारा आहिनि, जेके अमुन लागू कंदड़ इदारा आहिनि, अरबें किरोड़ें रुपया आवाम जी टैक्स जे थ्रू या आवामनि खे फंड वठनि पिया, जी त उहे छा पिया कनि, छा पिया डिलीवर कनि। त उन हिसाब सां जेकॾहिं अव्हांजे सुवाल जो जवाबु समप कजे त हिकु त इन ते थोरी तहक़ीक़ बि थिए त जुर्म छो थो थिए। ॿिए नंबर ते वरी उहा तहक़ीक़ गवर्नमेंट या अहिड़ा इदारा बाहि बि कनि। अॼु ॾींहं ताईं कंहिं बि यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ खे गवर्नमेंट बाहि न आहे कयो, त उहा तहक़ीक़ जो को फ़ाइदो कहिड़ो, जेका हिकिड़ी एक्सपर्ट्स ज़िंदगियूं सीड़ाए कंहिं बि मौज़ू ते तहक़ीक़ कनि था। टे नंबर ते जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे पंहिंजो फ़र्ज़ु पूरी तरीक़े सां निभाइनि। आवाम इंतिहाई वुलनरेबल आहे, बेवस आहे, लाचार आहे, ऐं आवाम टैक्स ॾिए थो, आवाम जो कानूनी इख़लाक़ी हक़ आहे त उनखे तहफ़ुज़ मिले, उनखे इज़त मिले, इंसाफ़ मिले, जेको ॾिसण में अचे पियो त अञा महरूम आहे। बिल्कुलु खीर जी मिलावट ते वरी ॿीहर ॻाल्हि कंदासीं, पाण त डिस्कस करे बि चुका आहियूं। चयो पियो वञे त छा चवंदा आहिनि, खीर में जेको मिलावट कई वञे थी, उन खां पोइ वरी केमिकल वारा खीर आहिनि उहे केतिरा हानिकार आहिनि। मूं अर्ज़ु कयो त बिल्कुलु हुनजी एक्यूरेट साइंटिफिक रिसर्च जी ज़रूरत आहे इन प्रोग्राम जे थ्रू। आउं बि कंदुसि हुन ते तहक़ीक़, मुंहिंजी ख़ुदि मैनेजमेंट इहे हेल्थ रिलेटेड एरियाज़ में मुंहिंजी एक्सपर्टीज़ आहे। साइंस जिन वेठा आहिनि माशाल्लाह, असांजा उस्ताद आहिनि क़ाबिल, हिकिड़ा प्रोफेसर आहिनि कम्यूनिटी मेडिसन जा, त इन ते वधीक इनखे फिलोरण जी ज़रूरत आहे। थुले लेखे अर्ज़ु कयमि त उहा जॾहिं असां को बि अहिड़ो एंटीबॉडी का अहिड़ी शइ जिस्म में दाख़िल कयूं था, अहिड़ो केमिकल ज़हर आहे उहो वञी करे नुक़सानु पहुचाए थो। ऐं पहिरियों जेका शइ मुतासिर थिए थी उहा स्टमक आहे, मादो आहे, जिगर आहे, हेपाटाइटिस तव्हां ॾिसो था उनजा केसिस वधी विया आहिनि, गैस्ट्रो जा केसिस, पेट जी बीमारियुनि जा केसिस वधी विया आहिनि। पहिरियों इहा ॻाल्हि अर्ज़ु कयमि त खीर असांजी हिकिड़ी माना बुनियादी खुराक जो हिसो आहे, यानी असां सुबुह शाम मंझंदि खीर वापरायूं पिया, जी हा, चांहि जी शिकिल में। ईअं ॿी अर्ज़ु कयमि त खीर हिकिड़ी इंतिहाई ताक़तवर बहितरीनु ग्लोबल मञियल ग़िज़ा आहे जेका इंसानी सिहत लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। जी हा, उहो त पासो असां ॼण त विञाए चुका आहियूं जो असां खीर खे उन क्वांटिटी में कंज़्यूम नथा कयूं। वरी असांजी शइ रिपीट कयां थो, पर पोइ बि कंहिं न कंहिं तरह सां खीर कंज़्यूम थिए थो, माण्हू खीर वापराइनि था। त उहे जॾहिं उन जा जेके उन में अहिड़ा केमिकल्स ऐं अहिड़ा जेके हानिकार इंग्रीडियंट्स जेकॾहिं उहे बॉडी में वञनि था, ऐं सच पुछो त असां फॉर्मेलिन ॿुधंदा आहियूं हिकिड़ो केमिकल, पर अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा हूंदा। अहिड़ी का वाज़े मूं चयो त का हिन ते स्टडी आहे कान, या मुंहिंजी नज़र मां न गुज़री आहे। जी हा, त उहा ज़ाहिर आहे गुर्दा, दिलि, इहो पंहिंजो लिवर, इहो सॼो डिस्टर्ब कंदा। ऐं तव्हां ॾिसंदव त
पेट जी बीमारियूं वधी वियूं आहिनि ऐं माण्हू हेपाटाइटिस जो शिकार आहिनि, डेसेंट्री, जनरल माण्हू जी में वादी ऐं बुत कमज़ोर थी वियो आहे। जी हाँ। जेके बीमार माण्हू आहिनि असांजे माशरे में उनजो तइदादु वधी वियो आहे। जी हाँ। तव्हां यूरोप वेंदव त हॉस्पिटल तव्हां एकड़ बेकड़ मरीज़ मिलंदा। हिते मेलो लॻो पियो आहे। हक़ीक़त आहे तव्हां बिल्कुलु। सिविल अस्पताल वञो, उते तव्हां फेयर थींदा आहिनि वीकली फॉरनाइटली। यूरोप में म्यूज़िकल शो लॻंदा आहिनि, लखे माण्हू ईंदा आहिनि उते। अस्पतालूं ख़ाली पियूं आहिनि, वीरान पियूं आहिनि, बिल्कुलु मूं सही पाण ॻाल्हि। ॾिठियूं आहिनि। असां वटि अस्पतालुनि में मेला लॻा पिया आहिनि, सही ॻाल्हि आहे। डॉक्टर्स लाइन वञो भरी पई आहे मरीज़नि सां, लेबॉरेटरीज़ वञो भरियूं पियूं आहिनि। इहा हिकिड़ी सोशल इलनेस आहे, समाजी बीमारी आहे जंहिं ते ख़ुदा ऐं रसूल जे वास्ते अखियूं फाड़े ॾिसणु खपे असांखे। भरियूं पियूं आहिनि अस्पतालूं, सिविल अस्पताल में वञो भरी पई आहे, सम्झो था। इहा हिकिड़ी ईअं सम्झो त इंतिहाई शर्मनाक ॻाल्हि आहे त असांजूं या त हॉस्पिटल्स थोरियूं आहिनि जो मरीज़नि सां भरियूं पियूं आहिनि, या त असां वटि पेशेंट्स वधीक आहिनि, या असां वटि डॉक्टर घटि आहिनि, या कहिड़ो प्रॉब्लम आहे जो असां वटि फ्रीक्वेंट एॾो बीमारियुनि जो रेशो आहे, एॾा बीमार पैदा थियनि था। त हिनखे जेकॾहिं समूहियूं ॻाल्हि खे समप कयूं त हिकिड़ो रीज़न सर इहो बि थी सघे थो जेको असां डेली ग़िज़ा खाऊं था उहा केतिरी साफ़ सुथरी आहे। ॿियो साईं जन जिन ॿुधायो त जेका सफ़ाई सुथराई आहे, पब्लिक आवाम केतिरो उन में पंहिंजो ख़ुदि केयर करे थी। ऐं उन में ॻाल्हि निकिती आहे त ॻाल्हि मां ॻाल्हि, जीअं असां नशे जी ॻाल्हि कईसीं, पान सोपारी बीड़ी गुटको, इहो बि ॾिसो त केॾो थो हले। सही ॻाल्हि साईं आहे जन बिल्कुलु। तमामु सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, कमाइतियूं काराइतियूं गले लाइ। असांजी अलाए केतिरी पॉपुलेशन आहे नौजवाननि जी जेका डेली इहो गुटको, इहो पान, जी इहो हाँ, मंशा सनासरी बिल्कुलु इहे वापराइनि था। गले जो सही। कैंसर आहे, हिन ते बि स्टडी थियणु खपे त भई केतिरो नौजवाननि जो अंग आहे जेको लेट से 14 सालनि खां वठी 30-35 सालनि ताईं जेको सही। कंज़्यूम करे थो। बिल्कुलु त बिल्कुलु। इहे हिकिड़ी मिक्स फिनामिना आहे, तहक़ीक़ जी बि ज़रूरत आहे कजे। जी हाँ। गवर्नमेंट जेसि ताईं इन तहक़ीक़ खे बाहि न कंदी, पॉलिसी न ठाहींदी, मुल्क असांजो जेको आहे न बीमारियुनि तरफ़ वधंदो रहंदो, मौत तरफ़ जी वधंदो बिल्कुलु रहंदो। बिल्कुलु। ब्रेक जो टाइम थियणो, ब्रेक आहे नाज़रीन किराम, न वञो, ॾिसंदा रहो।
नाय